साथियों सियासी पार्टियुनि जा माण्हू अस्सलाम वालेकुम जी। कराची डिवीज़न सिंध पार्टी जी महिरबानी ये मौक़ो फराहम कयो तव्हां सां गॾु ॻाल्हाइण जो ऐं अहवाल कढे दोस्त बुनियादी कुझु शयुनि खां त आगाही ॾींदा वञे ॿियनि मामलनि ते मूं कोशिशि कई त दोस्तनि खे चवां त रोज़ खां पोइ ॻाल्हि करायो त ख़ुशी न थिए पर पोइ रोज़ टाइम न थी सघियो। दोस्तो हिन मुल्क में जेको हले पियो हुन दोस्त सभु ॻाल्हाईंदा थियनि पिया ऐं मुख़्तलिफ़ नमूननि सां जॾहिं इक़्तिदार जी मुंतक़िली ईंदी आहे हर 4 साल खां पोइ मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि जी जेका PTI जी थी कल्ह जोड़ी जी थी ईरानी जी थी पीपल पार्टी जी थी जाम सां बि नवाज़ शरीफ़ या बेनज़ीर जी थींदी हुई त थोरी घणी फ़र्क़ सां इहे जुमिला ॿुधंदा अथऊं पर हाणे शिदत ईंदी थी वञे। ऐं सुठी ॻाल्हि हिकिड़ी इहा आहे त नाले सजंदड़ मुल्क जंहिं नमूने सां हिते इक़्तिदार जी मुंतक़िली करे फ़ौज करे सिविलियन जी फिक्र माणींदो तमामु कंदा सिविलियन आया आहिनि माना असांजे पर अॼु जेको ॻाल्हायो थो वञे असांजे अॻवाननि तरफ़ां उहो हाणे चिठो थींदो वञे इहा इक़्तिदार जी गेम हिकिड़ी लिमिटेड आहे ऐं मुल्क जे ठहण खां वठी जंहिं सबबु इंटरनेशनल इस्टेब्लिशमेंट जे एजेंडा तहत जंहिं मुल्क जी जो वजूद आयो ऐं हिन इलाइक़े में ताक़तवर फ़ौज ऐं ॿियनि जे ज़रिए हिकिड़ो बफर ज़ोन करे जेको ठाहियो पियो हाणे उन्हनि में मुंझारनि मां अञा निकिरी न पियो सघे। हिन पंहिंजे हफ़्ते खन जी कार्रवाई ॾिसूं जेको असांजे एक्स प्राइम मिनिस्टर ऐं फ़ौज जो जेको रहियो या अॼु ताईं रहियो आहे 2 हफ़्तनि खां उन में सफ़ा तव्हांखे ज़ाहिर नज़र ईंदो इहो माज़ीअ में ईअं थींदो रहियो आहे। प्राइम मिनिस्टर हिकिड़े ॾींहुं पंहिंजी फॉरेन पॉलिसी ॿुधाए थो हिकु न ॿिए ॾींहुं अची चीफ ऑफ आर्मी स्टाफ उनजे उबत फॉरेन पॉलिसी यानी इहा फॉरेन पॉलिसी दुरुस्त कहिड़ी आहे जॾहिं ट्रेड जा मुआहिदा थियनि था चाइना सां त हू कंहिं बि सियासी माण्हूअ जी या सिविलियन हुकुमरान जी गारंटी जे बजाए आर्मी जी गारंटी वठे थो। ये सभु उहे सुवाल आहिनि। उन करे नवाज़ शरीफ़ पोइ 2 सालनि में जेके तक़रीरूं पे कयूं थोरे घणी फ़र्क़ सां मियां इमरान ख़ान करे रहियो त सच इहो आहे कड़ो सच इहो आहे रुगो इहो आहे त असांजा मुस्तफ़ीज़ थींदड़ अॼु जा PDM ऐं मुख़ालिफ़ सियासी जमायतूं जेके मुख़ालिफ़ माण्हू हाणे जेके पावर में आयूं आहिनि 10 अलाए 13 जमायतूं आहिनि उहे रुगो नथियूं मञनि ऐं उहे साॻियूं इस्टेब्लिशमेंट खे कोर्ट्स खे ऐं इदारनि खे न्यूट्रल करार ॾियनि थियूं। कल्ह हुन न्यूट्रल पे करार ॾिना। उन करे हिन मुल्क में ॾाढी क्रिटिकल सवाल आहिनि ऐं सिंध ते त अञा ख़ुसूसन वरी हुन ते 2 मिंट ॻाल्हाईंदासूं त असांजो दोस्त आहूजा साहब सिंधु वाद या कुझु को ॻाल्हाईंदो आहे सिंधु दरिया उनजी वादीअ सिंध उनजी हिकु जहिड़ाई यकीनन असां सॼे इंसान जी बराबरी चाहियूं था। मुल्क जे अंदरि हर
ग़रीब ऐं अमीर जी बराबरी चाहियूं था। असीं पंहिंजे सूबनि जी के इंसाफ़ सां हलाइण जा आहियूं। पर डॉक्टर साहब हिते जो आहूजा साहब हिकिड़ी तव्हांखे ॿुधायां, दरियाहनि जे ज़रिए मुल्क हिकिड़ो मुल्क ठहणु या हलणु इहो ज़रूरी न आहे। अफ्रीका में नील दरिया हुआ, नाइल जंहिंखे चवंदा आहिनि, 10 मुल्कनि में। यूरोप में 2 वॾा दरिया आहिनि, हिकिड़ो डैन्यूब आहे जंहिं ते ख़ुदि 10 मुल्क आहिनि। हंगरी, ऑस्ट्रिया, जेतिरा मुल्क ॿुधायां त हिकिड़ी दिघा, क्रोएशिया, स्लोवाकिया, खोड़ मुल्क आहिनि। राइन दरिया हुआ, उन ते 5 मुल्क आहिनि। इंडस दरिया हुआ जंहिं ते 3 मुल्क आहिनि, चाइना, हिंदुस्तान ऐं पाकिस्तान। उहो वञा 10 मुल्कनि में पुछड़ी पाणी करे थो ऐं कंहिं न कंहिं अहदनामनि ते हले थो। पर असां वटि 3 मुल्क जेको आहे असांजे मुल्क जे अंदरि, 2 मुल्कनि में त पाणी तज़ाद हले पियो, पर मुल्क जे अंदरि जेके 3 सूबा जेके हिन पाणीअ सां लॻनि था, खैबर पख्तूनख्वा, पंजाब ऐं सिंध, उन में इंसाफ़ सां पाणी जी विरासत जो सुवाल ई ख़तमु कोन थो थिए। त इहे नदियूं यकीनन वेझड़ाई इंसान खे आणीनि थियूं, पर यकीनी न हूंदियूं आहिनि रियासत खे कंडे ऐं मज़बूत करण या हिकु करण जूं। जेकॾहिं दुनिया में आदमशुमारी तक़रीबन 8 अरब थी विया, 7.9 अरब आहे। ॿियो वरी असांखे चवनि था त हम मज़हब आहियूं, करियूं पिया। उन में लॻभॻि 2.5 अरब क्रिश्चियन आहिनि, लॻभॻि 2 अरब मुस्लमान आहिनि। 1.9 बिलियन जेके सो मुस्लमान आहिनि। मुस्लमाननि क्रिश्चियन जा 21 मुल्क आहिनि जेके पंहिंजे हिनखे रिलीजन खे बि स्टेट जो ॼाणाइनि था, ऐं मुस्लमाननि जा 50 आहिनि जेके रिलीजन मञीनि था। कोई 50 मुल्क न हुजनि, 5 मुल्क हुजनि जाग्राफी जे हिसाब सां। उन करे सिर्फ़ु इहो सबबु नथो करे सघे त दरियाहनि खां सवाइ वरी मज़हब बसाई करे सघे। वरी शख़्सियतूं असांखे ॿुधाईंदा आहिनि त हाणे सभु ई जेके पावर जा सेंटर आहिनि, कोई कंहिं हिकिड़े फ़र्द जा पोइ लॻा आहिनि। हाणे उन में सभु मोहम्मद अली जिन्ना जो नालो हैदरी कयो वेठा। पर ॾिसो त सही, गॾिजी वेही सघनि था। उन करे उहे ख़ुदि जेके शख़्सियतूं जेके ख़ुदि कॉन्ट्रोवर्शियल आहिनि, जेके ख़ुदि कंहिं न कंहिं इस्टेब्लिशमेंट जी, इंटरनेशनल या लोकल इस्टेब्लिशमेंट जी पैदावार थियनि था, उहे वक़्त ताईं त उन जो असरु रहे थो। पर जीअं अंग्रेज़ी में चवणी आहे त जहिड़ी सिंधी तर्जुमो आहे त कुझु माण्हुनि खे कुझु वक़्त लाइ त बेवकूफ़ बणाए सघिजे थो, पर सभिनी माण्हुनि खे सदाईं लाइ बेवकूफ़ नथो बणाए सघे। उन करे हाणे तारीख़ जा वर्क खुलनि था। सिंध जो न, सिंध जो हुजे, पंजाब जो हुजे, उहो तारीख़ खे नए सिर रक़म करे रहियो आहे। मोहम्मद बिन क़ासिम जे किरदार खे ॾाढियूं लुटेरो करे पेश करे रहियो आहे। अॼु जेके रिसर्च वारा लाहौर यूनिवर्सिटी जा आहिनि, उहे ॿुधाइनि पिया त जिन्ना जो रोल बर्तानिया ऐं अमेरिका जे कहिड़े इदारनि उन्हनि खे अलॻि मुल्क ते आंदो। इहे सभु उहे जेके अच्छा थी थियूं वञनि त उहे फ़र्द बि न करे सघंदा। 73 जो आइन करे सघे थो जेको असांजो गंढ जे अंदरि आहे। त 73 जो यानी आइन मुतहद करे सघे। असांखे साईं जीअं पहिरीं ई ॿुधायो, सॼे मुल्क हिकिड़े पासे थी बीठो त उहो आइन जेको असांजी तारीख़ी हैसियत खे मञे ई कोन थो, उनखे असां दिलियां कीअं मञींदासीं, पंहिंजे ज़हन सां कीअं कमु कंदासीं। उनजे करे उहो ख़ुदि रीस्ट्रक्चर करण जी, यकीनन तौर ते रीस्ट्रक्चर करण जी ज़रूरत आहे। इन तरीक़े सां आइन बि पाण खे ज़माने नथो ॾिए त बका थी सघे। वरी करे करे ईंदो आहे त कोर्स। हाणे हींअर दरिया तमामु 5 रुपनी ॿधीअ सां पर वक़्त जे हुकुमराननि जॾहिं लथा
तव्हां ॾिठा अॼु इमरान पियो चवे कल्ह बेनज़ीर ते चयो त कैंसू कोर्ट्स आहिनि कॾहिं फौज साम्हूं अचे थी कॾहिं एस्टेब्लिशमेंट साम्हूं अचे थी कॾहिं एस्टेब्लिशमेंट पोयां थी कोर्टुनि जे ज़रिए शयूं एक्ज़िक्यूट कराए थी ऐं हीअ जेका मौजूदा एक्ज़िक्यूशन थी आहे उहा इन जो हिकिड़ो मिसाल आहे उन करे असांखे इंसार ॻोल्हण जी ज़रूरत कान्हे उहे मुल्क सदियुनि ताईं हलंदा सालनि ताईं हलंदा जाग्राफियूं जेके मटियूं आहिनि दुनिया में के वॾा मुल्क ठहिया आहिनि वरी नंढा मुल्क ठहिया आहिनि त जेके मटियूं आहिनि जाग्राफियूं उनजो वॾो सबबु इहो थींदो आहे जॾहिं मटियूं आहिनि त किथे न किथे नाइंसाफ़ी थींदी आहे जबर थींदो आहे ॾाढ थींदो आहे कॾहिं हुते जहिड़ो थींदो आहे क्रोध थींदो आहे पोइ जहिड़ो थींदो आहे पोइ हुनजी तब्दीलियूं थियनि जाग्राफी तब्दीली उनजे करे असां सिंधी या पंहिंजी सोच जा जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजे अञा हज़ार साल तारीख़ जे वहदत खे आइन जी में पंहिंजी अॼु थी पिया ॻोल्हियूं अञा उहा असांखे न पई मिले आइन जेको आहे मिले त असांजो हक़ त तस्लीम थिए न जेके असीं ॻाल्हियूं पिया कयूं सभु शायदि हुन जे हिसाब सां ग़लति ॻाल्हियूं आहिनि अञा उन में अञा पाता पिया आहियूं त असांजी जेका हितां जी नेशनलिस्ट मूवमेंट हुई जेका पोएं सदीअ जे पोएं अध में या पोइ 20-30 सालनि 70-60 जे दहाके में 70-80-90 जे दहाके में पंहिंजे उरूज ते पहुती त उन जो ख़ुदि उन्हनि सां वेही डायलॉग करण जे बजाए जेके हक़ीक़ी रहनुमा हुआ उन्हनि सां वेही डायलॉग करण जे बजाए उन्हनि ॾाढ जबर ऐं ज़ोर जे ज़रिए उतां जे उन्हनि क़ौमी अॻुवाणनि ऐं तहरीकुनि खे कुचलियो न सिर्फ़ु एतिरो मुखालफ़त ऐं मुदाख़लत जो लफ़्ज़ हींअर घणो पियो अचे उहो अचो पर साज़िशूं कयूं ऐं उहा साज़िश आहे की जेका असां पोइ 40 साल खां वठी हुनजा अचे जेका असीं शायदि आहियूं तव्हां उन में घणा हमअसर आहियूं ॿुधाए वियो त जेके तहरीकूं हलनि जॾहिं फ़ौजी राज हुजे उन मां निकिरण जो बि हिकिड़ो सिर्फ़ु तव्हांखे घटि सुवाल कयो ग़ुलामी जे आइन 73 जे आइन ते ठपो हणो ऐं उन जा नारा हणो जेकॾहिं उन सां तज़ाद करियो त सिंध जी सॼी क़ौमी तहरीक खे ॿिनि तज़ादनि में इस्टेब्लिशमेंट रिथाबंदी सां हुनखे तबाह कयो हिकु सिंध में जे नेशनलिज़म में रद नेशनलिज़म जेको हिते पैदा कयो वियो उहो मां जो सुवाल पैदा कयो आहे जेको ॿ नसुल हुन वक़्तु थी चुका हुआ जेके आयल हुआ उन्हनि जो ॿियो नसुल थी वियो अॼु टियों नसुल अचे पियो उन तज़ाद खे उभारियो त जेकॾहिं तव्हां मुल्क जे अंदरि पंहिंजे तारीख़ी वतन जी घुर करियो था त पंहिंजे मईशत जे बुनियाद ते या कंहिंजे कैपिटल में तव्हांजी मुखालफ़त कराए तव्हांजे तज़ाद में कंडीशनल नेशनलिज़म ऐं उन्हनि जे प्रोग्रामनि में कॾहिं ॿुधंदो आहियां तक़रीरूं यूट्यूब में अगरि दूसरे करते हैं तो हम भी करते हैं यानी उन्हनि जी नेशनलिज़म आहे ॿियनि सां मशहूरु तव्हां छॾियो त छॾ त छॾी त हिकिड़ो जॉइन करे छॾी ॿिए तरफ़ ही ज़िद नेशनलिज़म जेको सिंध जी जाग्राफी जे तहफ़ुज़ जी बचाव जी डेमोग्राफी खे बचाव जे तहफ़ुज़ पंहिंजे वसीलनि जी मालिकी पंहिंजे सिंधियुनि जी हक़ हाकमियत जो सुवाल खे जेका एड्रेस करे रही उनजी ज़िद में इहे ॿ शयूं मिलियूं आहिनि टियों वरी हितां जे इदारनि असांजे सॼी सिंध में बिरादरी सिस्टम खे जेके असां वटि सभु क़ौमी शक्ल जी अख़्तियार करे रहिया हुआ जेके समाजी तंज़ीमूं हुयूं बिरादरियुनि जूं उन्हनि खे बि सियासत में विझणु शुरू कयो बिरादरी जूं समाजी तंज़ीमूं हुजनि हलो रिश्तेदारियूं थियनि थियूं कॾहिं के ॿिया मामला थियनि था कॾहिं के समाजी कंहिंजी मदद थिए थी न उन्हनि खे सियासी मामलनि माने ऐं वरी टर्मिनोलॉजी पंहिंजनि बदिनामे ज़माना सरदारनि खां वठी हेठि आम जेके शहरनि ताईं जेके हिन में तंज़ीमुनि में शिकार थिया उन्हनि खे टर्मिनोलॉजी जेको सिंध वतन सिंधी क़ौम
उन ते जेका मुतहद ऐं मुतफ़िक़ थी रही उन जे ख़िलाफ़ सिंध में उन्हनि सभिनी बिरादरनि खे उन जे ख़िलाफ़ करे ऐं सिंधी क़ौम जे यकजहतीअ खे धक रसाइण जी कोशिशि कई। उन करे असां ॻाल्हाईंदा आहियूं हिते, ख़बर न आहे त ॿियनि जमायतुनि सां असां मुलाक़ातूं करियूं पिया, जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ या ॿियूं जेके जमायतूं जूं प्योर रेसिस जमायतूं या हिकिड़े कंहिं उनखे कनि थियूं, उन्हनि सां बि त हिन तारीख़ी वतन खे बणाइण जा सांभा तव्हां खां पहिरीं रियासत जा तमामु ताक़तवर क़ुवतूं करे चुकियूं आहिनि। ॿ यूनिट लॻण उनजो वॾो मिसाल आहे। असांजी ॿोलीअ खे मुल्क जे ठहण खां पहिरीं जंहिं लेवल ते हो उनखे डिग्रेड करे चुकियूं आहिनि ऐं मुसलसल कंदियूं थियूं रहनि। असांजे ज़मीनुनि जे मामलनि खे धारियुनि जी आदमशुमारी खे मुंतक़िल करणु उहो ऑर्गेनाइज़ करे चुकियूं आहिनि। पर जाग्राफी सुवाल ते जॾहिं बि आयो आहे त सिंध जे माण्हूअ उनजो तहफ़ुज़ कयो आहे। हाणे सिंध जेका 140 किलोमीटर एरिया में आहे, 1,40,000 किलोमीटर ते सिंध मुनसर आहे। हाणे असां सां तज़ाद कयो अथनि 3,700 किलोमीटर जेको कराची जी एरिया आहे, जेको असांजो कैपिटल आहे, उन ते तज़ाद करे ऐं जीअं मुल्क ठहण महिल हिन खे वफ़ाक़ जे हवाले कयूं, वरी उन नमूने जी हिकिड़ी साज़िश पई थिए त जीअं हिते जी जेका कैपिटल जी जेका हाकमियत आहे उहा ज़ाहिरी तौर ते त भले ई किरदार पिया नज़र अचनि, पर इन से मजमूई तौर ते साज़िश में एस्टेब्लिशमेंट बि आहे, मजमूई तौर ते साज़िश में पाकिस्तान पीपुल्स पार्टी ज़रदारी आहे ऐं उन में ज़ाहिर नज़र ईंदड़ ई जमायतूं जेके एनपीएम या जेका नज़र आई आहे। इहे इन जा मुख्य कारण आहे जेके कंहिं न कंहिं शक्ल में उन ख़बर आहे त हिननि जे वसम कोन्हे त इहो टुकड़ो अलॻि करे सघनि, पर कंहिं न कंहिं शक्ल में जीअं असीं मथे खणी उन करे मुंहिंजे ख़्याल में घणनि त इन्हनि ते ऐतनामनि खे पढ़ियो हूंदो, पर उन में मुख्य जेके कुझु शयूं जिन ते असां सम्झूं पिया त मजमूई तौर ते हिकिड़ी मनफ़ी ज़हनियत आहे जेका सिंध जे मफ़ाद में न आहे, उहे कुझु नुक़्ता इहे महिल एन जे ऐं पीपल पार्टी जे इन में जेके एग्रीमेंट्स आहिनि, हिकिड़ो आहे वधीक एडमिनिस्ट्रेटिव यूनिट्स ठाहिण जी ॻाल्हि। असीं वरी ॿुधायूं था भले तव्हांजे आइन में एडमिनिस्ट्रेटिव यूनिट लिखियो पियो हुजे या प्रोविंस लिखियो पियो हुजे, पर असीं एडमिनिस्ट्रेटिव यूनिट न आहियूं। जेकॾहिं एडमिनिस्ट्रेटिव यूनिट करे असांखे बणाइण जी जीअं ज़िला तरीक़ा करे बणाइण जी कोशिशि कई वई त मुल्क जे यकजहतीअ खे नुक़सानु पहुचण जो अंदेशो आहे। सिंधी माण्हू कंहिं वक़्तु ताईं वञी सघे। उनजे करे ॿियो अर्बन रिप्रेज़ेंटेशन, अर्बन सोसाइटी सिंध जी हाणे अधु ते अधु थींदी पई वञे, थियण वारी आहे। जेके बि सिंध जा डिविज़नल शहर आहिनि या म्यूनिसिपल कमेटियूं आहिनि, इहे सभु अर्बन सोसाइटी आहे। अर्बन जो लफ़्ज़ इस्तेमालु करे ऐं वरी ख़ुसूसन टियों नसुल जेको हिंदुस्तान खां लॾे आयो हुजे उनखे अर्बन ऐं सिविलाइज़ ऐं बाक़ी जेके अर्बन न आहिनि, इन नमूने जी जेका जेका दोबेदी थी कजे, इहा असांजे लाइ मजमूई तौर ते नुक़सानकार आहे सभिनी बिरादरनि लाइ। असांजे मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ हिते माण्हू रहूं था, पर सभिनी लाइ नुक़सानकार आहे। इन ख़्याल खे खणी अचणु वींदे 20 साल अॻे पाण केतिरो ॿार ते सभु ॾिसी चुका आहियूं। वरी छा या वरी रिपीट थींदी छा, एपिसोड वरी या किस्त वरी हलंदी छा? उन करे उनखां सवाइ अर्बन जॉब्स बिल्कुलु मिलणु घुरिजनि, पर मेरिट ते या अॻे कानून में आहे मेरिट ते। पार्टियुनि जे विच में विरासत जेका आउट ऑफ मेरिट इहा न थियणु घुरिजे। बाक़ी अर्बन रूरल बिल्कुलु ठीकु आहे, इहो कानून में लिखियलु।
जंहिं नमूने सां कोर्ट जो डिसीजन जी बि ॻाल्हि कई वञे, महिरबानी करे कॾहिं आइन खे ऐं कॾहिं कोर्टुनि जे मामलनि खे असांखे साम्हूं न थियणु ॾियो। ही कैंड्रू कोर्ट्स जेकॾहिं असांजे 5000 साल तारीख़ खां इनकार करे वेई न जो जस्टिस बंदियाल हुजे या को ॿियो हुजे त असीं हुन सां ॿधल आहियूं छा? सुप्रीम कोर्ट जे उन जी इम्प्लीमेंटेशन जी ॻाल्हि कई वञे, सुप्रीम कोर्ट जो घणा साल मेयर साहब हिन चौधरी साहब कॾहिं केस कयो जेको कराचीअ जो टेररिज्म केस जो, इफ्तिखार चौधरी 2012 खां हुन रिकमेंडेशन धारियुनि खे वापसि करियो, हथियारबंद तंज़ीमूं ख़तमु करियो। यानी 2012 जी रिकमेंडेशन गांधीअ जे PMLN पाकिस्तान पीपुल्स पार्टी चए थी त जेको 17 जो जेको आयो आहे उन में कुझु शयूं बहितर आहिनि पर कॉन्ट्रोवर्शियल आहे, इन जी अमल दरामद कंदो त नस्ली तरफ़ वधंदी, इनखे रिव्यू थियणु घुरिजे। डोमिसाइल लाइ लिखियो आहे त जॉइंट कमेटी ठहंदी, डोमिसाइल ऑफिसरनि जो कमु आहे, ऑफिसर कनि कोर्टूं कनि उनजे तरफ़ वञनि। डोमिसाइल जो तसवर जेको जंहिं नमूने सां नुक़्तो लिखियो पियो आहे उन ते एतिराज़ आहे, असीं त ख़ुदि डोमिसाइल जा हामी आहियूं। यानी असांजे दारुल हुकूमत में जे ऐं असांजे इंडस्ट्रियल शहर में सिंध जी मुंतक़िल थींदड़ आबादीअ खे फेक डोमिसाइल जे मत में ही विझणु चाहिनि था। तुंहिंजे पीउ जो जेकॾहिं दादूअ जो या जैकबाद जो यूनिस जो जेकॾहिं जैकबाद जो त हाणे ही नथो थी सघे, इन क़िस्म जी बंदिश अहिड़े क़िस्म जी पाकिस्तान पीपुल्स पार्टी एग्रीमेंट करे असीं मज़म्मत था कयूं। इहो इख्तियार ऑफिसर्स खे ऐं जुडिशरी खे आहे, न कि हुनजी जॉइंट कमेटियुनि खे आहे। नौकरियूं 1 खां 15 ग्रेड जंहिं नमूने सां प्रोसीजर आहे थियणु घुरिजे, पर हीअ असांजो कैपिटल आहे, हिन कैपिटल ते सभिनी जी दावेदारी आहे ऐं सॼी सिंध जे हर ज़िले जे रूरल ऐं अर्बन जो माण्हू हिते जॉब कंदो। हीअ असांजो कैपिटल आहे, पर जेकॾहिं इहो तव्हांजो कहिड़ो कानून या किथे आणणु चाहींदो असां हिन शइ खे न मञींदासीं। लोकल पुलिसिंग जंहिं जेल मूंसि 2 खां मथे जेके सिपाही आहे मुख़्तलिफ़ नस्लनि जा हुआ, हाणे जेके लड़काणे जो उहो हाणे हले ट्रांसफर ते हेॾा निकिरे, ट्रैफिक मां निकिरे। इहा आहे पीपुल पार्टी जी रिथाबंदी। ऐं उन करे थो चवां त MQM जी रिथाबंदी न आहे, पर ज़रदारी जी रिथाबंदी जेका 2012 में नाकाम थियो उनखे हींअर 2022 में करण जे लाइ खे वरी को मुंहं में अॻियां ॾिए थो। पाण खे उन लाइ तयारी करणी आहे त पाण साॻी जीअं अॻे हिनखे उछलियल वापसि खणाई या वापसि न खणाई, इन जे लाइ असांखे इन जे लाइ तयारी करणी आहे। केसिस विथड्रॉ थियनि, केसिस जी जांच कमेटी ही ठहंदी, यानी केस कोर्टूं हलनि पियूं, सभु हलनि पियूं। अॻे हिकिड़ा कातिल या सभु तव्हां छॾिया, करप्ट माण्हू छॾिया, हिकिड़ो NRO जेको बेनज़ीर खे मुशरफ ॾिनो पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे, ऐं उन मां 2 बेनिफिशरी थिया, हिकिड़ो पीपुल्स पार्टी उन मां फ़ाइदो वरितो, ॿियो MQM फ़ाइदो वरितो। हुनजा सभु कातिल ऐं बेईमान उन सभिनी जा केस ख़तमु थिया। वरी ठीक 15 साल खां पोइ वरी ॿियो NRO थ्रू कोर्ट, थ्रू गवर्नमेंट जेको ॾियण जी कई वेंदी, त यानी सॼे प्रोसीजर खे बाईपास करे ऐं असां उन्हनि खे केसिस खे वरी रिव्यू कंदा, हिननि जी जॉइंट कमेटियूं असांजूं एवेक्यू लैंड जेका आहे उनखे ही एड्रेस कंदा। सिंध गवर्नमेंट जी मालिकी या जेके इख़्तिलाफ़ी आहिनि शयूं, ही उहे आहिनि जेके इख़्तिलाफ़ी शयूं जेके असांजे उन में कोर्टुनि में थियूं थियनि, उन्हनि खे हिननि जी कमेटी वेहंदी जेका एवेक्यू लैंड्स खे जो फ़ैसिलो कंदी। यानी उते कब्ज़ा कराईंदा, उते ऑफिसूं खोलींदा, पोइ उते माण्हुनि में विरासत कराईंदा। उनजे करे इहो ख़ुदि मुल्क जे बुनियादी जेको सो हुनजी मुखालफ़त आहे, जेको लिखियल कानून आहे, जेको असांजो
उन खां सवाइ हिकिड़ो वरी जेको नुक़्तो आहे त सभु सियासी इंतिज़ामी ऐं इकनॉमिक फ़ैसिला जेके कया वेंदा सभिनी में कंसल्टेशन थींदी जब 5 जमायतूं फ़ैसिला कंदियूं पोइ असेंबलियूं छाजे लाइ आहिनि पोइ कैबिनेट छाजे लाइ आहिनि यकीनन सभिनी MPMNS खे हुन में कंसल्टेशन वरिती वञे पर जेकॾहिं ईअं ई फ़ैसिला कंदव ऐं पोइ माण्हुनि जूं मुक़ररियूं इंतिज़ामी त पोइ इन खां पोइ थींदड़ इलेक्शन में मज़ाक हूंदी उहा रवायती सियासत यानी पोइ जेके अमलदार उहे मुक़ररु कया वेंदा जेके असांजे यानी नसुल परस्तीअ जा हीअ त फलाणे जो पार्टीअ जो आहे फलाणे नसुल जो आहे वरी उन नसुल जे बुनियाद ते मुक़ररियूं ॾियणु शुरू थींदियूं ही फलाणी पार्टीअ जो आहे फलाणी पार्टीअ जो उनजे करे इन क़िस्म जी जेका इहो एग्रीमेंट जो असां सम्झूं पिया त इहो मजबूरी तौर ते सिंध लाइ नुक़सानु कंदा 2017 जो सेंसस ठहियो पियो उन ते तकबंदियूं थियूं पयूं आहिनि भले हर साल करनि सेंसस असांखे हुन ते न आहे पर असुल हूंदो आहे अमलनि जो दारो मदार नियतुनि ते आहे नियत आहे त तड़ तकड़ि 2027 में बाक़ी घणा साल 5 साल खां पोइ वरी सेंसस थींदो तड़ तकड़ में जेको फ़ैसिलो थींदो आहे उन हुड़दुड़ में हितां जी डेमोग्राफी खे ऐं पब्लिक रिप्रेज़ेंटेशन खे पूरी नुमाइंदगी ॾियूं उनजे करे अहिड़े क़िस्म जी साज़िश खे असां सम्झूं पिया त ग़लति आहे बाक़ी असां वटि सभु इहे सुवाल आहिनि त वक़्त ब वक़्तु मर्कज़ परस्त सियासी जमायतूं मर्कज़ परस्त सियासी जमायतूं इक़्तिदार जे मसनद ते अचनि थियूं ऐं सिंध जे वसीलनि जी पाणीअ मादनी वसीलनि खां पोइ ख़ुसूसन ई जेको सामूंडी पट्टी आहे सामूंडी पट्टी निजो प्रोविंशियल सब्जेक्ट आहे हो 93-96 जी हुकूमत पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे वक़्त में तव्हांखे ॿुधायां त बावल उनड़ हूंदो कामरेड हूंदो उन खां असांजी कचहरी थी मुंहिंजे तॾहिं हुते तॾहिं चई त ज़ुल्म थी वियो छा थियो कोस्टल डेवलपमेंट अथॉरिटी नाले सां बेनज़ीर अनाउंस कई आहे यानी प्रोविंशियल गवर्नमेंट जो इख्तियार ख़तमु थींदो अथॉरिटी थींदी पोइ या फेडरल थींदी पोइ ॻाल्हि ख़तमु थींदी मुल्क जा 990 किलोमीटर कोस्टल बेल्ट आहे जंहिंमें 720 मकरान कोस्टल बेल्ट ऐं 270 सिंध जो हुन सिंध जो जेको कोस्टल बेल्ट आहे उन ते तव्हां ॾिठा पोइ वक़्त में केतिरा फ़ैसिला थिया आहिनि पेटनि लाइ फ़ैसिला थिया सिंध जो पाणी जेको आहे असांजा पाणी जो जेको आहे पाणी जेको समुंड जो पाणी जेको आहे उहो प्रोविंशियल वाटर्स ते उन्हनि में अखि विधी वई इंटरनेशनल कंपनियुनि खे ऑर्डिनर ॾियण जी रिथाबंदी थी वई ज़रदारी साहब अचण सां पाकिस्तान पीपुल्स पार्टी कोस्टल बेल्ट जे तक़रीबन 100 किलोमीटरनि ते ऐं 2.3 लख एकड़नि ते निशान हणायो जेको तव्हांखे घारो ऐं अॻियां पिया वञनि जंहिंमें तव्हांखे सुल्तानाबाद लॻंदा ॿिया लॻंदा हणकुआरा घारो ऐं इहो कहिड़ा बंदर ईंदा आहिनि शाह बंदर केती बंदर ऐं खारो छाण इहे सभु इलाइक़ा उहे सभु माण्हू इन्हनि जो फ़ैसिलो ज़रदारी साहब कब्ज़ो करे ऐं पीपुल्स पार्टी ऐं उन्हनि खे हटाए पई हिते त असां वटि कुझु तंज़ीमूं आहिनि जामोड़ साहब वेठो आहे कुझु तंज़ीमूं आहिनि मोहम्मद अली शाह ॿिया हुआ जेके असां इब्राहिम खे ॿारनि खे क़ाबिज़ करण लाइ उहे वेठा हुजनि ॿिया जेके असांजा मक़ामी आहिनि यानी तव्हांजे बैन अक़वामी कारोबारनि लाइ ऐं बैन अक़वामी ग़ैर मुल्कियुनि खे पटे ते ॾियण लाइ असांजी हितां 8 लख आबादी जेका समुंड जे किनारे ते थी थिए उनजे मुस्तक़बिल सां ज़रदारी साहब 2008 ऐं 13 जी हुकूमत में निशान हणाए छॾियो 3.25 लख एकड़ ज़मीन जो ऐं पोइ हुन ते 50,000 एकड़नि ते दुष्काराबाद या ॿिया मुख़्तलिफ़ मनसूबा आहिनि जेके वक़्तु ईंदा वञनि पिया ऐं उनजो इज़हार ॾिसो पिया असांजा माण्हू उते मुतासिर थियनि इन सॼी पेशरफ़्त खां पोइ
बचाईंदो केरु जॾहिं ख़बर पवे थी त इहे जेके मर्कज़ परस्त सियासी जमायतूं आहिनि इन्हनि असांजे कुदरती वसीलनि खे मर्कज़ जे हवाले कयो। इहे जमायतूं सिंध जे ठट्टो मलीर कोहिस्तान जो इलाइक़ो जामशोरे ज़िले जो जेको थाणकुला खान ठट्टो ऐं इन खां अॻियां कोस्टल बेल्ट सिंध जी तरक़ी लाइ न धारियुनि जी तरक़ीअ जे लाइ करे हिकिड़ो इस्तेमालु करे रहिया आहिनि ऐं उनखे वापारु करे छॾियो अथनि। असां कहिड़े बुनियाद ते अॻिते पाण इन मां रस्तो कहिड़ो कढूं? अञा मुफ़ाहिमत ऐं मसलियत मलंदासूं छा? अञा साथ ॾियण में अञा सोचींदासूं छा? मूंखे ख़बर आहे असांजा लखे हम ख़्याल आहिनि करोड़े हम ख़्याल आहिनि वतन दोस्त माण्हू आहिनि पर बाबा हिते क़ौमी ग़ैरत जो सुवाल आहे। हिते एहसासनि जो मामिलो इहो न आहे त हम ख़्याल केतिरा आहिनि पर जे हम ख़्याल आहियूं पर ग़ैरत न आहे। अॼु बि तव्हां खां उहो वोट ॾींदड़ उन्हनि सिंध दुश्मन ऐं बेईमाननि खे ॾियो था सिंध जो विकिरो कंदड़नि खे ॾियो था। ऐं तव्हांखे सवाल कहिड़ो करियां लाबिश कहिड़ो सवाल करियां जेको क़ौमी ग़ैरत खे विकिणे उनखे कहिड़ो सवाल करियो त जेकॾहिं असांजे चूंड क्रीम खे बि इहा ग़ैरत नथी अचे त पोइ तव्हां 5 करोड़ आवाम उहे जेकॾहिं उथली पवे सरदार सुधरी पवनि पीर सिधे रस्ते ते अची वञनि कामोरा बेईमानी छॾे ॾियनि सुवाल वरी 14-15 साल ॿुधाईंदा। उन करे तव्हां उहे माण्हू आहियो जेके हज़ारे माण्हुनि ते पंहिंजी राय जे ज़रिए इन्फ्लुएंस करियो था। हिकिड़े माण्हूअ जी क़ौमी ग़ैरत ॾेखारण सां यूनिस जे चवण सां हज़ारे माण्हुनि ते उनजो असरु पवे थो। उनजे करे असांजे वतन दोस्त माण्हुनि खे पंहिंजे अमल सां रहनुमाई करणी पवंदी। तव्हांजूं मोहबतूं सिंध सां आहिनि तव्हांजूं अक़ीदतूं ऐं मोहबतूं असांखे मिलंदियूं आहिनि। साईं जीएम जा परोकार असीं किथे थींदा आहियूं सिंध जे कंहिं बि कुंड कुड़च में न दुनिया जे कंहिं कुंड कुड़च अचूं रुॻो ॿुधंदा आहियूं त साईं जीएम जो फोटो आहे त असां ॾिसंदा आहियूं त हुननि जे मुंहं ते हिकिड़ी मोहबत ऐं अक़ीदत जो हिकिड़ी मिलंदा आहिनि पर उस्ताद इन खां थोरी वधीक जी ज़रूरत आहे। हिते अमल जी ज़रूरत आहे। हिते उहा ग़ैरत जेकॾहिं आहे त उहा तलवार खणण ते दिलि नथी चए बंदूक खणण ते नथी दिलि चए जेकॾहिं ठपो हणणो अकेलो हणण ते त पहिरीं ग़ैरत खे न आज़मायो। जेकॾहिं उहा बि नथी अचेव त पोइ पाण खे सम्झी छॾियो त पाण कहिड़े खाते में। उनजे करे सिंध जो तहफ़ुज़ करणु मुल्क जे अंदरि फेडरेशन में पंहिंजी जाइज़ हैसियत ॾियारणु ऐं मर्कज़ परस्त सियासत जे करे सिंध जी आइडेंटिटी जे थ्रेट खे ख़तमु करणु जेके डेमोग्राफी ऐं जाग्राफी जा अॼु असांखे साम्हूं आया आहिनि उन्हनि खे मोह ॾियण लाइ असांखे छो त अॻे साईं जीएम साहिब या ॿिया जेके उनजा हमअसर थिया सियासतदान उन हिकिड़े माण्हू जे चवण में बि वॾी ताक़त हुई। हिकिड़े माण्हू चई छॾियो यानी उहा क़ौमुनि जो फ़ैसिलो थी वञे ईअं लिखी वेंदो पर असां पंहिंजो कदु एतिरो न आहे पंहिंजो उन खां घटि आहे। पंहिंजे वक़्त जे हिसाब सां पंहिंजे पाण खे सम्झूं था पर हुन जेके लखे करोड़े ज़हन तब्दील कया आहिनि तहरीकुनि उन्हनि लखे करोड़े माण्हुनि खे पंहिंजे किरदार जी ज़रूरत आहे। उन्हनि खे पंहिंजो किरदारु अदा करण जी ज़रूरत आहे। हिते ख़्याल जी कोन अमल जी ज़रूरत आहे ऐं उहो अमल ॿुधाए थो त तव्हांखे पंहिंजी सिफ़बंदी करणी पवंदी। मर्कज़ परस्त सियासी जमायतुनि असांखे चवंदा आहिनि त क़ौमी दायरा क़ौमी जमायतुनि इहो इन ॾींहं ते पहुचायो आहे जो अॼु असां पाण खे ख़ैर महफ़ूज़ करे सम्झूं था। असांजो ॿार पंहिंजे कैपिटल में पूरी ॿोली कोन थो पढ़ी सघे अक्सर सुठनि स्कूलनि में। उन करे हिननि भाड़ियुनि खे असीं मोह ॾेई ॾींदासीं जेकॾहिं
पाकिस्तान पीपल्स पार्टी की क़यादत खे जेकॾहिं इहो गुमान आहे त 2012 जो कमु वरी तोखे 2022 में कंदुसि अच मैदान ते ॾिसंदासीं त सिंधी माण्हू तव्हांजो कीअं था अचो कनि कीअं कारोबार था कनि या एजेंडा खणी था अचो इलेक्शन 2023 जी इलेक्शन कीअं वणंदो इहो जग ॾिसंदा जीअं 13 में विढ़ियो तीअं वापसि तव्हांखे विढ़ाईंदासीं पर असां हींअर सिर्फ़ु बचाइण खां सवाइ न पर सिंध खे हाणे पंहिंजी निजात खपे पंहिंजी हक़ीक़ी पंहिंजे हिन फेडरेशन में पंहिंजी हक़ीक़ी हैसियत खपे सिंधियुनि खे पंहिंजे तारीख़ी वतन जी सिक्योरिटीज़ खपनि हितां जी धारी आबादकारी ग़ैर मुल्की आबादकारी खे कढणो पवंदो धारी आबादकारी जेका 3 इलाइक़नि मां अचे थी उन्हनि खे सियासी हक़ ते न ॾियणो पवंदो वोट जो हक़ केरु सूबनि वारनि खे बि न ॾियणो घुरिजे कमाइण जो हक़ सॼी दुनिया में वञी कमायो हिते बि कमाए जेके फितरी तरह सां गॾु अचनि था शादियुनि जे ज़रिए ॿियनि जे ज़रिए के उनखे उहे बि फितरी शयूं आहिनि उनखे असीं नथा चऊं त ग़ैर फितरी जेके बि तरीक़ा आहिनि पंहिंजे सिस्टम खे बंदि करणो पवंदो ऐं मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो ख़्यालु अचे थो आहिनि त ई बाड़िया सिंध हुकूमत पर नेठि त ग़ैरतमंद त ईंदा न अॼु जेकॾहिं ग़ैरत खां सवा माण्हू वेठा आहिनि त सुभाणे त उमेद था करियूं न त उहा कहिड़ा आइनी तहफ़ुज़ जेके बचाए सघनि था त शायदि पाण खे अमेरिका वारी उहा शइ आणणी पवंदी अमेरिका जूं मुख़्तलिफ़ रियासतुनि जूं रियासती ID शनाख़्ती कार्ड रियासत जारी कंदी आहे न्यूयॉर्क जी टेक्सास जी कैलिफोर्निया जी पासपोर्ट USA जो हूंदो आहे छो त असांजे नागरा जो सिस्टम जंहिंमें बार बार कोर्टुनि वटां FI वटां हज़ारे जाली निकिता आहिनि उनखां पोइ उन ते अमल नथो थिए लखे हिते ग़ैर मुल्की वेठा आहिनि पर उनजी एलियन रजिस्ट्रेशन न पई थिए पर पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे ANP हुजे नून लीग हुजे PTI हुजे जेके बि जमात सभु लॻे पियूं आहिनि शनाख़्ती कार्ड कीअं ठारायूं हवा एलियन रजिस्ट्रेशन कार्ड ठारायो सवाइ वोट ॾियण जे सभु हक़ मिलंदसि पर त न इन्हनि खे सिंध खे मिनारिटी में कीअं चेंज कजूं इहे सभु उहे सुवाल आहिनि जेके पाण वटि हींअर आहिनि इन्हनि खे कीअं एड्रेस कंदासूं असां नेक नियती सां असीं पंहिंजे सिंध पार्टी रोडनि रस्तनि ते मुख़्तलिफ़ वतन दोस्त हमख़्याल सियासी जमायतुनि खे गॾु खणी सां गॾु हिकिड़ो ॿी शइ बि तव्हांजे अॻियां उहो कंदा रहिया आहियूं इनशाला ही 22 खे बि पंहिंजो सिक्योर कंदासूं पंहिंजे जज़्बे सां वो इंदौरी जो शेर हो मैं जानता हूँ कि दुश्मन भी कम नहीं लेकिन इंदौरी रात इंदौरी जो शेर हो मैं जानता हूँ कि दुश्मन भी कम नहीं लेकिन हमारी तरह हथेली पे जान थोड़ी है असां सिर ते हथ खाईंदा आहियूं असां न पकड़ंदो उन जे करे ए भाड़िया जिनके पंहिंजनि पैसनि जे एवज़ ते वतन विकिणंदा वतन ए छा था सम्झनि त हिते क़ौमी गैरत रखंदड़ माण्हुनि सां मार वटकाए सघंदा छा असांखे ख़बर आहे जेकॾहिं एस्टेब्लिशमेंट जी पुठ भराई न हुजे त माण्हू उन्हनि खे रस्तनि ते कुटीनि ऐं उॾाइनि जेकर उनखे आउट ऑफ वे इलेक्शन जो मैंडेट ॾियण जी कोशिशि न कनि त असीं हिननि खे ॿुधायूं त छा थींदो आहे पर उनजे बावजूद बि असां पुरनि सियासी जदोजहद जा क़ाइल आहियूं असां चाहियूं था त वतन में पंहिंजी जाइज़ हैसियत सिंध वठे सिंध बलोचिस्तान खैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब ख़ुदि मुख़्तियार ऐं पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारी पंहिंजी इंजॉय कनि असीं वधीक ख़ैर महफ़ूज़ थी नथा रहणु चाहियूं उन में तव्हांजे मदद जी ज़रूरत आहे असां सां हर सॾ में जदोजहद में एहतिजाज में कॉन्फ्रेंसुनि में ऐं वोट में असांजो साथ ॾियो इनशाला असीं इहा चैलेंज क़बूल करे इंसाफ़ ॾींदासीं महिरबानी थी